अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध जो मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। अॼु जेको सिंध जो मुक़दमो आहे उहो आहे गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में 4 क़बरूं। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शाहनवाज़ ख़ान भुट्टो, मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं सिंध जी राणी शहीद बेनज़ीर भुट्टो जो मुक़दमो तमामु वॾो मुक़दमो आहे। उनजे इंसाफ़ जे हवाले सां 2.5 साल गुज़री विया। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे इंसाफ़ न मिलियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाई चाढ़ियो वियो, उहो प्रॉपर इंसाफ़ न मिलियो। केस रीओपन न थी सघियो। मीर मुर्तज़ा भुट्टो खे जंहिं तरीक़े सां रस्ते ते मारियो वियो, शहीद कयो वियो, उनजो इंसाफ़ 13 साल अदालतुनि में केस हलंदो रहियो, प्रॉपर इंसाफ़ न मिलियो। शाहनवाज़ भुट्टो खे जंहिं तरीक़े सां ज़हर पियारे मारियो वियो, उनजो इंसाफ़ हिन वक़्त ताईं फ्रांस में जो कुझु थियो उहो इंसाफ़ न मिलियो। अॼु उन इंसाफ़ जी ॻाल्हि कबी, गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो जी 4 क़बरुनि जी ॻाल्हि कबी। त असां वटि मौजूदु आहे गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो जी हिकु शख़्सियत, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो सौट, शहीद राणी बेनज़ीर भुट्टो इंसाफ़ कमेटी जो चेयरमैन ऐं साॻे वक़्तु भुट्टो वेलफेयर एसोसिएशन पाकिस्तान जो चेयरमैन जनाब सईद अहमद ख़ान भुट्टो साहब। सईद साहब, अवां जी महिरबानी जो अवां अॼु असांजे प्रोग्राम लाइ वक़्तु कढियो। सिंध जो मुक़दमो इहो आहे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खे 2.5 साल थी चुका आहिनि। हुकूमत पाकिस्तान पीस पार्टी जी आहे। अवां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा सौट आहियो ऐं अवां वरी पंहिंजी हुकूमत में, अवां जी हुकूमत पाकिस्तान पीस पार्टी हुकूमत, उन हुकूमत में गढ़ी ख़ुदाबख़्श जा फ़र्द थी जिथे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार आहे, उते अवां शहीद भुट्टो इंसाफ़ कमेटी जोड़े वरिती आहे पाकिस्तान जे हवाले सां। ऐं अवां रोडनि ते मुज़ाहिरा, रस्तनि ते मेड़ाका, जलसा, जुलूस करे रहिया कयो। पंहिंजी हुकूमत में ई वेही पंहिंजनि जे ख़िलाफ़ु ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे इंसाफ़ 2.5 सालनि में न मिली सघियो। त छा सबबु आहे अवां जे इंसाफ़ कमेटीअ जो ठाहिण जो? शहीद राणी इंसाफ़ कमेटीअ जो वजूद इन बुनियाद ते आहे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा 27 दिसंबर ते रावलपिंडी लियाकत बाग में शहीद थी वई ऐं शहीद थियण जे वक़्त खां वठी उन सां नाइंसाफ़ी थी। पहिरियों उन जे सिक्योरिटी सही न हुई। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी हेॾी वॾी पार्टी आहे, उन जा कारकुन आहिनि, उन्हनि जी जेको आहे सिक्योरिटी रखणी हुई, उन में हू कोताही कराची वारो हेॾो कारसाज़ जो, हा, उहो बि उन में बि इहो हुयो त असांजी पंहिंजी जेको आहे सो सिक्योरिटी आहे। मोहतरमा खे इन एतमाद में वठी आहे त असांजी पंहिंजी बि सिक्योरिटी आहे, छो त उन वक़्तु हिकिड़े जनरल जी हुकूमत हुई, उन ते ट्रस्ट नथो करे सघिजे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी शहादत खां वठी जॾहिं शहीद थी वई त उन जे पुठियां हिकिड़ी गाॾी हूंदी आहे जेकी उनखे ख़ुदा न ख़ास्ता को ओचितो थिए थो बैकअप रखण लाइ ऐं हॉस्पिटल ताईं उहो पहुचाए वेंदी आहे। उहा गाॾी उन अॻ में ई हटाई वई ऐं हिकिड़ी सोचियल सम्झियल साज़िश तहत इहे सभु कम थिया। रोड उन्हनि जो ब्लॉक कयो वियो, उन्हनि जे रोड ते जेके गाॾियूं बीठियूं पार्किंग कराई वई, उन जा गाॾियुनि जा टायरनि मां हवाए कढी वई जीअं उतां तकड़ी का गाॾी न निकिरी सघे। ऐं मोहतरमा बेनज़ीर साहिबा जी रिपोर्ट में अची चुकी आहे, सभु अची चुको आहे। उन खां तव्हां ॾिसो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो पोस्टमार्टम न थियो। पोस्टमार्टम हिकिड़ो एॾो वॾो गुनाह आहे जेको पहिरियों ई क़त्ल जूं शहादतुनि खे लिकाइण जो हिकिड़ो वॾो अहम जेको आहे सो रस्तो हूंदो आहे। ऐं उहो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो पोस्टमार्टम न कराइण, जल्दी गढ़ी ख़ुदाबख़्श में अचे, असां हिननि हथनि सां उनजी तदफ़ीन कईसीं। न, अवां जॾहिं मौजूदु हुया, अवां ॻाल्हि पे कई त अवां तदफ़ीन बि कई, गढ़ी ख़ुदाबख़्श बि आयो, उते ई सॼो मड़ बि आयो, सभु कुझु थियो, त पोइ उन छो न मुतालबो कयो त पोस्टमार्टम करायो वञे? असांखे इहो हुयो त पोस्टमार्टम थियो हूंदो, असां जल्दी त हुनजी रिपोर्ट कोन ॾिठी। पुछाणो न कयो छाकाणि त अवां सौट आहियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा 2 भाइर शहीद थी चुका, ऐं शाहनवाज़, उन खां पोइ सौट ई भाइर हूंदा आहिनि, अवां जो रिश्तो हुयो, अवां पुछी सघो पिया? न, असां पुछी सघूं। उन वक़्तु असांजी हालात अहिड़ी हुई ऐं असांखे इहो ओचितो एॾो जेको आहे सो हादसो हुयो जो असां उन तदफ़ीन में लॻी वियासीं। तदफ़ीन थियण खां पोइ तव्हां इहो ॾिठो त 3 ॾींहंनि अंदरि पार्टीअ जो जेको आहे सो वायुमंडल ई चेंज करे छॾियो ऐं उहो असां इहो ई ॾिठोसीं त ठीकु आहे जे हीअ हुकूमत हाणे 8-10 ॾींहंनि अंदरि अचे थी या जेको आहे सो महीने खन में अचे थी हुकूमत, ज़ाहिर आहे हेॾी वॾी पार्टीअ जी उहो लीडर आहे, उहो मुंहिंजी सिर्फ़ु सौट न ई पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी वारिस आहिनि, सॼे पाकिस्तान उनजो वारिस आहे, एॾी वॾी लीडर हुई। त असां इहो सोचियोसीं त ज़ाहिर आहे त हुकूमत ईंदी
त इन जी जेको आहे सो तहक़ीक़ात थींदी, उन जी FIR दाख़िल थींदी, उन जी जेको आहे सो पिटीशन दाख़िल थींदी ऐं उन्हनि कातिलनि ताईं पहुचंदा। हुकूमत अची वई, हुकूमत अची वई, ऐं असां हुनजो इंतज़ारु कंदा रहियासीं। ऐं मां उन वक़्तु इहो एतिराज़ उन वक़्तु ई मां कयो त जेकी यूनाइटेड नेशन जी जेकी तव्हां कमीशन मुक़ररु कई आहे उहा इंसाफ़ नथी ॾेई सघे, छो त उनखे तव्हां मैंडेट ई अहिड़ो न आहे ॾिनो जेको उहे कातिलनि ताईं पहुचनि। हुननि खे सिर्फ़ु इहो ई मैंडेट ॾिनो वियो त तव्हां कास ॿुधायो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जो क़त्ल कीअं 50 करोड़ खां मथे रक़म ख़र्च कई वई, टाइम वेस्ट थियो आहे। पर छा अवां सम्झो था त कहिड़ी कमेटी, कहिड़ो इदारो, केरु इंसाफ़ ॾींदो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत? असांजूं जेके इदारा हुया, असांजा हिन वक़्तु पाकिस्तान में काफ़ी इदारा आहिनि जेके इन्हनि ते कमु कंदा आहिनि। पहिरियों त असांखे उन में पिटीशन दाख़िल करणु खपंदी, FIR दाख़िल करणु खपंदी। जे FIR उन वक़्तु हुकूमत FIR दाख़िल न पई करे ऐं इतराज़ पई करे या उन में रुख़नो विझे पई त असां डायरेक्ट कोर्ट में पिटीशन दाख़िल करे पिया सघूं। हालात इहा थी वई आहे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे ईअं लावारिस तौरु गड़ी ख़ुदा बख़्श में अॼु उहा तदफ़ीन आहे, उते उहा शहादत जो दर्जो उते आहे। उते अॼु हज़ारनि जे तइदाद में डेली माण्हू उते अचनि था ऐं उनजो इहो ई मुतालबा त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा सां इंसाफ़ न आहे थियो। जे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा वारिस हुजनि हा, जे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी क़यादत हुजे हा ऐं इहे एक्सेप्ट कनि हा त उन जे लाइ ज़रूरु ज़ाहिर आहे सॼी सेंट्रल कमेटी वेहे आहे, उन जे लाइ कमेटी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी तदफ़ीन थी त वारसनि खे घणो करे ॿाहिरि कढियो वियो। छा जेके गेर हुआ हिकु औरत जे हवाले सां छा उहो तदफ़ीन करे सघिया पिया? अवां ख़ुदि मौजूदु हुआ त पोइ सभु एतिरा गेर छो मौजूदु हुया तदफ़ीन? मां जॾहिं पहुतुमि त उन लहद में अंदरि जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके आहिनि पार्टीअ जा, जेके असां ॾिठा बि न आहे, घुसिजी जेके आया आहिनि उहे अंदरि बीठा। मां जॾहिं आयुमि त मां हैरान थी वियुसि, उन्हनि सभिनी खे मां ॿाह खां वठी ॿाहिरि कढियो त बाबा हिकु औरत आहे, असांजी पंहिंजी हिकिड़ो ख़ानदानी रस्मो रवाजूं आहिनि, पर असांजूं सिंध जूं इस्लामी तरीक़े सां बि रस्म रवाज आहे त उन्हनि खे पंहिंजा जेके आहिनि तदफ़ीन कंदा आहिनि। मां काफ़ी माण्हुनि खे जॾहिं ॿाहिरि कढियो उन खां बाद में असां इहा तदफ़ीन कईसीं। ऐं उहे अॻ में गुसल पे थियो त सवाइ तोक़ीर फातिमा भुट्टो जे कुझु नोंदरे जूं औरतूं मौजूदु हुयूं, पर गड़ी ख़ुदा बख़्श औरतूं बि मौजूदु कोन हुयूं। उनजो छा सबबु हुयो? उनजो सबबु इहो हुयो त मोहतरमा बेनज़ीर साहिबा आई, उनजी ज़ाहिर आहे जेको आहे गुसल वग़ैरह कराइणो हुयो। उन में उहे काफ़ी असांजूं जेके आहिनि सो उन में औरतूं हुयूं, ईअं न आहे त न हुयूं। असुलु मसइलो जेको हुयो त जीअं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो क़त्लु थियो आहे तीअं असां ते कब्ज़ो आहे, असांजी मिल्कियतुनि ते कब्ज़ो आहे, असांजे पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टीअ ते कब्ज़ो आहे, असांजे इवन गड़ी ख़ुदा बख़्श जे ॻोठ ते कब्ज़ो आहे, इवन चइनि शहीदनि जे मज़ारुनि ते कब्ज़ो आहे। असां न कब्ज़े छॾाइण में पूरा आहियूं। हिन वक़्तु कीअं कब्ज़ो आहे गड़ी ख़ुदा बख़्श में? कुझु कयो था न, हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे त कब्ज़ो कीअं कयो आहे? गड़ी ख़ुदा बख़्श में तव्हां इहो जॾहिं अचनि था हुकुमरान, तंहिं वक़्तु असां हिकिड़ा इवेंट्स आहिनि, ईदनि जा ॾींहं आहिनि, उन खां बाद में जेको आहे सो शहादतुनि जा ॾींहं आहिनि, जनम ॾींहं आहिनि, त असां ख़ानदान वारा या पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कारकुन ऐं वर्कर लीडर सभु उते सलामी ॾियण लाइ वेंदा आहियूं, गुल विझंदा आहियूं, फातह कंदा आहियूं। पर जॾहिं इहे ॾींहं अचनि था त उन चौधारी जेको आहे सो पूरी सिक्योरिटी ॾेई कंहिं बि माण्हू खे अंदरि नथा। हवाले सां बि आहे त वज़ीर आज़म, सदर, वज़ीर आला, मिनिस्टर्स अचनि था, सिक्योरिटी त हुजणु खपे। अॼुकल्ह त मुख़्तलिफ़ दरगाहुनि ते ॾिसो था बम ब्लास्ट थियल पिया, दाता दरबार जो वाक़ियो ॾिसो, त छा इन क़िस्म में कच्छ न हूंदो? न, उहो आहे त, पर घटि में घटि बुटे ख़ानदान खे त छॾिणो घुरिजे। उन खां बाद में एॾा वॾा लीडर आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, जेके जिन क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, जंहिं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे ज़िंदा रखियो आहे, उन्हनि जे लाइ त परमिशन हुजणु खपे। उहे त इवेंट्स ते वञनि, उहे ॿार धूप में सॼो ॾींहुं इंतज़ारु था कनि ऐं ॿाहिरि नथा वञनि। उहे माण्हू जेके कॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां गॾु न हुया, कॾहिं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां गॾु न आहिनि, उन्हनि खे बग़ैर कंहिं कार्ड जे, बग़ैर कंहिं सिक्योरिटी कार्ड जे उन्हनि खे छॾियो थो वञे। उहे अचनि वञनि था, बाक़ी ॾोह कयो आहे त भुटे ख़ानदान कयो आहे। ऐं ख़ानदान जे हवाले सां अवां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में रहिया, उन खां अॻु में शहीद भुट्टो में बि रहिया। भुट्टो इन जे शहादत जे हवाले सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कबियूं पर नंढड़ी ब्रेक खां पोइ। नाज़रीन, असां सां महिमान आहे सईद अहमद ख़ान भुट्टो साहिबु, पाण बेनज़ीर भुट्टो इंसाफ़ कमेटी जा चेयरमैन आहिनि। साण सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कबियूं, भुट्टो ख़ानदान में इख़्तिलाफ़ात, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत जो इंसाफ़ न मिलणु, पर नंढड़ी ब्रेक खां पोइ।